चौमासी बरसातुनि जो मज़बूत सिस्टम अॼु कराची में दाख़िल थींदो। मौसमियात खाते जो चवणु आहे त अॼु मंझंदि कराची, हैदराबाद समेत ॿियनि ज़िलनि में गजगोड़ ऐं तेज़ हवा सां बरसात जो इम्कान आहे। कराची में ईंदड़ 3 ॾींहनि ताईं 1.5 खां 200 मिलीमीटर ताईं बरसात थी सघे थी। हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, जामशोरे, टंडे अलायार, सांगड़, उमरकोट ऐं ठटे ज़िलनि में बि अॼु तालीमी इदारा बंदि रहंदा। डिप्टी कमिश्नरनि तालीमी इदारा बंदि रखण जो ऐलान कयो। मुख़्तलिफ़ शहरनि में 3 ॾींहनि खां वक़्फ़े वक़्फ़े सां हलंदड़ बरसात सबबि रोड रस्ता तलाउनि में तब्दील, गटर बंदि, ड्रेनेज सिस्टम नाकारा, घरनि ऐं स्कूलनि में पाणी दाख़िल, शहरी अज़ियत में मुब्तला, फसलनि खे कापारी धक, मवासिलाती निज़ाम डावाडोल। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तेज़ बरसातुनि सबबि कराची ऐं ॿियनि शहरनि में शहरी ॿोॾि जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। वॾे वज़ीर तरफ़ां मलीर, ठटे, सिजावल ऐं टंडे मोहम्मद ख़ान ज़िलनि जा दौरा, मलीर नदी, घारो पुल, बदीन ऐं सिजावल में सिम नालनि जो बि मुआइनो। मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध में वधीक 2 ॾींहनि ताईं बरसात जी अॻकथी कई वई आहे। कराची, ठटे, सिजावल, बदीन, उमरकोट, सांगड़ ऐं शहीद बेनज़ीराबाद ज़िलनि खे वधीक ख़तरो आहे। हिन वक़्त ताईं सूरतहाल कंट्रोल में आहे। समूरा इदारा मुतहरिक आहिनि। बरसाती सूरतहाल जी हू पाण निगरानी पियो करे। का बि कोताही बर्दाश्त न कई वेंदी। बरसात मुतासिर इलाइक़नि में नुक़सान जी सर्वे करे रिपोर्ट तैयार करण जी हिदायत कई आहे। बरसात मुतासिरनि खे अकेलो न छॾियो वेंदो। बलोचिस्तान में अमन अमान जी बिगड़जंदड़ सूरतहाल, वज़ीर आज़म जी सदारत हेठि एपेक्स कमेटी जो इजलास अॼु कोटा में थींदो। आला सिविल ऐं अस्करी क़यादत शिरकत कंदी। बलोचिस्तान जी सिक्योरिटी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। अहम फ़ैसिलनि जो इम्कान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बलोचिस्तान जे गवर्नर, वॾे वज़ीर, सूबाई काबीना मेंबरनि ऐं ॿिनि वफ़दनि सां बि मुलाक़ात कंदो। बलोचिस्तान में बदअमनी ते ज़ाब्तो न आणण ते IG अब्दुल ख़ालिक शेख खे उहिदे तां हटायो वियो। संदसि जाइ ते मौसम जा अंसारी IG बलोचिस्तान मुक़रर। नोटिफिकेशन जारी। नए IG बलोचिस्तान जे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात। सदर पारां बलोचिस्तान में अमन अमान वारी सूरतहाल खे असराइतो बणाइण जी हिदायत। कर्ज़ प्रोग्राम जे लाइ IMF जूं अॻुवाट शर्तूं पूरियूं न थी सघियूं। IMF एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जे इजलास जी नए शेड्यूल में बि पाकिस्तान जो नालो शामिल न थियो। IMF जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जे इजलास जो 6 सेप्टेम्बर ताईं शेड्यूल जारी कयो वियो। इजलास में वेंटोम, योगिंडा ऐं डेमाक समेत 7 मुल्कनि जी एजेंडा शामिल। पाकिस्तान बाबति IMF बोर्ड मीटिंग अॻुवाट शर्त मुकमल थियण बैदि घुराइण जो इम्कान। कानपुर शहर मां 2 महीना अॻु अगवा थी वियल मासूम नीगर बाज़ियाब। शिकारपुर पुलिस जो चवणु आहे त आज़ान आराई खे बाज़ियाब करायो वियो आहे। फौज जा ग़ज़ा में वेशियाणा हमला जारी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 58 फ़लस्तीनी शहीद, 131 ज़ख़्मी। गैरल बला में बेघर फ़लस्तीनियुनि जे स्कूल ते हमले में 8 ॼणा शहीद। फ़लस्तीनी साफ़ी खे बि निशानो बणायो वियो। फोटो जर्नलिस्ट मोहम्मद अब्दुर्रब्बू शहीद। ओलह किनारे में कार्रवाई दौरान 9 फ़लस्तीनी शहीद थी विया। केतिरनि हिरासत में वरितो वियो आहे। शहीदनि जो मजमूई अघु 40,534 थी वियो। 93,778 ज़ख़्मी। ईरान इसराइल छिकताण में भी इज़ाफ़े जो ख़दशो। अमरीका जो चवणु आहे त ईरान ईंदड़ 48 खां 72 कलाकनि में इसराइल ते हमिलो करे सघे थो। अमरीका ईरान जे इम्कानी हमले खे नज़र में रखंदे अरब मुल्कनि खे ख़बरदार करे छॾियो। ICC तरफ़ां नई टेस्ट रैंकिंग जारी। बैटर्स रेटिंग में बाबर आज़म 3 खां 9 नंबर ते अची वियो। रिज़वान जी 7 दर्जा तरक्की 11 नंबर ते अची वियो। बॉलर रैंकिंग में शाहिन शाफरीदी 8 खां 10 नंबर ते अची वियो।